गुनाहनि खां बचो, गुनाहनि खां, अल्लाह जी बेफ़रमानी जे कमनि खां बचो। छो त गुनाह ज़हर जी मिसल आहे, जेको ज़हर खाईंदो तो ज़हर में मारे वेंदो। गुनाह तो ज़हर वांगुरु आहिनि, जेको बार बार गुनाह कंदो त उनजी दिलि मुर्दा थी वेंदी ऐं उनजो वजूद जहन्नम जो ॿारणु बणिजी वेंदो। सम्झो था? गुनाह नंढड़ो हुजे या वॾो हुजे, पर हर गुनाह खां बचणु इहा ईमान जी निशानी आहे। मोमिन हुजण जी अलामत आहे गुनाह खां बचे। छो त ईअं न ॾिसो त इहो गुनाह नंढड़ो आहे या वॾो आहे, पर इहो ॾिसो त बेफ़रमानी कंहिंजी आहे। गुनाह अल्लाह जी ज़ात जी बेफ़रमानी। इन जे करे मोमिन उहो आहे जेको नंढड़े खां नंढड़ो गुनाह उन खां बचंदो, वॾे खां वॾो गुनाह उन खां त बचंदो, पर नंढड़े में नंढड़ो गुनाह उन खां बि बचण जी कोशिशि कंदो। हिकिड़े बुज़ुर्ग वटि माण्हू आयो, चई मां तव्हांजो मुरीद आहियां, तव्हांजी देर थी आहे, मुरीद आहियां, पर मां गुनाहनि खां बची नथो सघां, मूंखे मोकल ॾियो गुनाह कयां, गुनाहनि जी मूंखे इजाज़त ॾियो, बाक़ी आहियां तव्हांजो मुरीद। बुज़ुर्ग फरमायो हाणे तोखे जेका ॻाल्हि चईं थो, गुनाहनि जी इजाज़त वठी थो, तोखे मां इजाज़त ॾियां थो, जेको वणई थो भली गुनाह कर, पर मुंहिंजा 3 शर्त अथई उहे, 3 ॻाल्हियूं मुंहिंजूं मञ, पोइ जेको गुनाह करी भली वञी कर, चोरी करी, ज़िना करी, शराब पी, नशो करी, जीअं वणई तीअं कर, पर मुंहिंजूं 3 ॻाल्हियूं मञ। ॾाढो ख़ुशि थियो त मुर्शिद मोकल थो ॾिए गुनाहनि जी। पोइ इसी भला शर्त ॿुधायो, पर हुनमें शर्त पहिरियों इहो आहे त गुनाह भली कर, पर अहिड़ी जाइ ते वञी कर जिते अल्लाह तोखे न ॾिसे, रब खां लिकी गुनाह कर। रब खां किथे लिकंदुसि, जान सॼो रब ॾिसे थो वेठो। अला यअलमु मन ख़लक़ वहुवल लतीफ़ुल ख़बीर। छा उन शइ खे न ॼाणंदो जेके अलाह ताला पाण पंहिंजे हथनि सां पैदा कयो आहे, उनखे कोन ॼाणंदो हूंदो। वहुवल लतीफ़ुल ख़बीर, अलाह ताला बारीक बीन आहे, ख़बरवार, रब खां का शइ ॾिठी कोन्हे। बुज़ुर्ग फरमाए शर्म नथो अचे, अल्लाह ॾिसे पियो उनजे साम्हूं उनजी बेफ़रमानी करे। ॻाल्हि वॾी करे छॾियो, ॿियो शर्त अहिड़ो आहे, पर फरमायो हाणे गुनाह भली वञी कर, जेको वणे सो गुनाह कर, पर अल्लाह जी बादशाही मां निकिरी ॿिए कंहिंजी बादशाही में वञी पोइ भली वञे। ज़मीनूं आसमान अल्लाह जी बादशाही आहे, रब जी बादशाही को काॾे निकिरे। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द, आसमान ऐं ज़मीनुनि जी बादशाही अल्लाह जी आहे। अल्लाह जी बादशाही को मां काॾे भॼी सघंदुसि। तोखे शर्म नथो अचे, रब अहकमुल हाकिमीन जी बादशाही में रही वरी बेफ़रमानी कोन्हे जे रब जी करी। ॻाल्हि वॾी आहे, पाण फरमायूंसि त पोइ तोखे मुंहिंजी इजाज़त आहे गुनाह कर, पर मुंहिंजो हिकिड़ो 3 शर्त वरितई। इहे कहिड़ो? पाण फरमायूं गुनाह भली कर, पर रोज़ी रब जी न खा, रोज़ी कंहिं ॿिए जी खा। इसी रज़ाक त अल्लाह, जेकी कुझु ज़मीन ते थिए थो अल्लाह ई पैदा करण वारो आहे, अल्लाह ताला जो ई
जी ज़ात आहे जेका सभिनी शयुनि खे रिज़्क़ रसाइण वारी ज़ात आहे। चई पोइ तोखे शर्म नथो अचे खाई बि रब जो, बादशाही बि रब जी में रहियो वेठो हुजी ऐं अलाह तोखे ॾिसे बि पियो, उन खां लिकी बि नथो सघीं, पोइ बि गुनाह थो करीं। बसि मूं तौबा कई, वरी न गुनाह न करी, मां सची दिलि सां तौबा ठाहे। गुनाहनि जे करे माण्हू रोज़ी खां महरूम थी वेंदो आहे। हिकिड़ी शइ अलाह ताला रोज़ी लिखे थो मुक़दर में कंहिंजे, पर उहो गुनाह कंदो आहे, उन लिखियल रोज़ी खां महरूम थो। ऐं जेको माण्हू गुनाह करे थो, उन गुनाह जे करे उन जे चेहरे ते नहूसत पवंदी आहे। फ़रिश्ता परे खां ॾिसी सुञाणंदा इहो गुनाहगार, मनहूस चेहरो थी पवंदो आहे। ऐं गुनाहनि जे करे माण्हू जी इज़त किरी पवंदी आहे, माण्हू जे दिलयुनि मां उन जी इज़त ऐं वक़ार उहो किरी पवंदो। रोज़ी खां महरूम रहंदो, चेहरे जी रौनक हली वेंदी, ऐं सही मुंहिंजा माण्हुनि मां उन जी इज़त मोकिलाए वेंदी। ऐं मुमकिन आहे त गुनाह जे करे अलाह ताला उन खे दुनिया में ई का सज़ा ॾे। सम्झो था? जीअं क़ुर शरीफ़ में अलाह जल्ल शानु फरमायो आहे, वमन अअरद अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन दनका। जेको माण्हू मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो आहे, मुंहिंजी यादि छॾे ॾींदो आहे, त मां अलाह ताला उनजी रोज़ी खे तंग करे छॾींदुसि, उनजी रोज़ी में तंगी अची वेंदी। ऐं पोइ अलाह ताला फरमाए थो, वनहशुरु यौमल क़ियामत आमा। जॾहिं उहो ज़िक्र छॾण वारो, अलाह खे विसारण वारो माण्हू क़यामत जे ॾियारे में उथंदो, वनहशुरु यौमल क़ियामत आमा, असां हुनखे उथारींदासीं त अखियुनि खां अंधो। क़ाल रब लिम हशरतनी आमा, चवंदो मुंहिंजा मौला तूं मूंखे अंधो छो बणायो आहे? दुनिया में त मुंहिंजो अखियूं रोशन हो, मां ॾिसंदो वाइसंदो हुउसि, मूंखे छो अंधो बणायो अथई? क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा। रब फरमाईंदुसि त तो वटि दुनिया में मुंहिंजूं आयतूं आयूं, मुंहिंजा पैगाम तो वटि आया, मुंहिंजा अहकाम तो ॿुधा, फनसीतहा, पोइ तो उन्हनि खे विसारे छॾियो। वकज़ालिकल यौम तुनसा, अहिड़ी तरह जीअं तो दुनिया में असांखे विसारियो, अॼु वरी मां रब तोखे विसारियो। दुनिया में जेकी ख़ुदा जी पकड़ थिए थी गुनाहनि जे करे, अज़ाब अचनि था गुनाहनि जे करे, बीमारियूं मुसीबतूं अचनि थियूं गुनाहनि जे करे, ज़िलज़िला ज़मीन ते अचनि था इहे बि माण्हुनि जे गुनाहनि जे करे, ॾुकर अचनि था, मींहं वसण बंदि थी था वञनि, इहे बि माण्हुनि जे गुनाहनि जे करे। वरी कॾहिं ॿोॾूं थियूं अचनि, एॾा मींहं वसनि जो मुल्क ॿुॾी वञनि, फसल लुड़ी वञनि, घर लुड़ी वञनि, इहो बि माण्हुनि जे गुनाहनि जे करे। सम्झो था? गुनाह माण्हू खे दुनिया में बि ज़लील बणाइनि था, आख़िरत में बि उन जे लाइ ज़िल्लत ऐं रुसवाई हूंदी। पर उन जी जाइ ते जेको माण्हू चङा अमल करे थो, सुठा अमल फर्मा बरदारी रब जी करे थो, उन जी दुनिया में बि इज़त हूंदी, क़ब्र में बि इज़त हूंदी, क़यामत में बि इज़त। सुठनि अमलनि जे करे अलाह ताला जी उनखे ख़ुशनूदी नसीब थींदी, रब उन जे मथां राज़ी, उन जे रिज़्क़ रोज़ी में बरकत पवंदी, उन जे चेहरे में नूरानियत पैदा थींदी, उन जे दिलि में इनबसात कुशादगी पैदा थींदी, उन जा दुश्मन बि रब उन जा दोस्त बणाए छॾींदो।
उन जे लाइ माण्हुनि जे दिलनि में इज़त वक़ार ऐं प्यार ऐं मुहबत दिलनि में पैदा थींदी। चङनि अमलनि जे करे माण्हू दुनिया में बि सोभारो थींदो, क़ब्र में बि कामयाब थींदो, महशर जे मैदान में उथंदो त बि भलारो। हदीस पाक में आहे त हिकिड़ो माण्हू मरी वेंदो, उनखे क़ब्र में पूरे मिट माइट वापसि मोटनि था, हिकिड़ी सुहिणी सूरत नूरानी चेहरो उनजे क़ब्र में ज़ाहिर थिए। उनजे अचण सां उहा क़ब्र जी ऊंदाही ख़तम थी वञे, रोशनी थी वञे। पोइ ही माण्हू चवे थो त तूं केरु आहीं सुहिणी सूरत वारा, अॼु तोखे पीउ बि छॾे वियो, माउ बि छॾे वई, अज़ीज़ करीब यार दोस्त सभु को जुदा थी विया, को सोड़ी क़ब्र में उछलाए विया मूंखे। तूं केरु आहीं जो तो मुंहिंजे हिते क़ब्र खे रोशन कयो आहे? उहो सुहिणी सूरत वारो चवंदो मां तुंहिंजो सालियो अमल, हाणे तुंहिंजी ऊंदाही क़ब्र खे मां रोशन कंदुसि, तुंहिंजे अकेलाइप में मां तोसां कचहरी वेही कंदुसि, तुंहिंजे नांगनि बलाउनि विछुनि खां मां तोखे बचाईंदुसि, तुंहिंजे जिस्म खे क़ब्र जी मिट्टी में ॻरण खां, सड़ण खां, कीड़नि लॻण खां, बदबू थियण खां मां तुंहिंजे जिस्म खे हिफ़ाज़त में रखंदुसि। मलाइक जेके पुछाणो करण ईंदा मुनकिर नकीर, उन्हनि जो पुछाणे जा सुवाल मां तोखे सम्झाईंदुसि। क़यामत जे ॾियारे में उथंदे इसराफील जी सूर फूक बि वहशत ऐं दहशत हूंदी महशर जे मैदान जी। उन वक़्त में मां तुंहिंजो साथी हूंदुसि, उन दहशतुनि खां तोखे बचाईंदुसि, जहन्नम जे अज़ाब खां तोखे बचाईंदुसि, पुलसरात खां तोखे पार पहुचाईंदुसि, ओ तोखे जन्नत में पहुचाइण ताईं मां यको तोसां गॾु हूंदुसि। मां तुंहिंजो उहो अमल साले आहियां जेको तूं दुनिया में चङा अमल कया हुया। दोस्त अहिड़ो माण्हू कमु करे न जेको हिते बि कमु अचे, हुते बि कमु अचे। ऐं हिकिड़ो मुंहिंजो लफ़्ज़ तव्हां यादि रखो, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखण जी आहे, दिलि ते लिखण जी आहे। मुंहिंजो ध्यानु आहे गुनाहनि जे कमनि में नफ़्स खे लज़्ज़त ईंदी आहे, ऐं नेकी जा कम जेके आहिनि उहे ॾुखिया लॻंदा आहिनि। नफ़्स खे नेकी जा कम ॾुखिया लॻंदा आहिनि। बसि इहो यादि करे छॾियो। नफ़्स खे गुनाह, बुरायूं, बेफ़रमानियूं, गंदायूं उन्हनि में मज़ो ईंदो आहे, उहे सुठा लॻंदा आहिनि, वणंदा आहिनि, चस ईंदी आहे उन्हनि में। ऐं चङनि कमनि में वरी माण्हू खे नफ़्स खे ॾुखियाई लॻंदी, ॻरो लॻंदो, दिलि न कढंदी। जीअं ॾिसो क़ुरान शरीफ़ में अलाह साईं फरमाए निमाज़ जे बारे में फरमायो इन्नहा लकबीर, निमाज़ तमामु ॻरी आहे, तमामु वॾी आहे, ॾुखी आहे, इल्ला अलल ख़ाशिईन, सवाइ उन्हनि माण्हुनि जे जन जे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ आहे। सम्झो था? चोरी में लज़्ज़त ईंदी, ज़िना में लज़्ज़त ईंदी, पराए नंगन टकण में नफ़्स खे लज़्ज़त ईंदी। नफ़्स खे चो निमाज़ पढ़ ॾुखी लॻंदी, पटको ॿध ॾुखियो लॻंदो, ॾाढ़ी रख ॾुखी लॻंदी, ॾाढ़ी कूड़ण सवली आहे, हालांकि ॾाढ़ी कूड़ में पैसा बि ख़र्च था थियनि। हजाम वटि वञे, टाइम सीड़ाए, पैसा भरे, ॾाढ़ी कूड़ाए, तॾहिं कॾहिं टुको अची वञे त रत पियो वहे। तकलीफ़ वारो कमु आहे, तॾहिं बि उहा ॾाढ़ी कूड़ण नफ़्स खे वणे थी, ऐं ॾाढ़ी रखणु मुफ़्त में आहे। न का महिनत न को छा, मुफ़्त में ॾाढ़ी रखे त उहा ॾुखी लॻे थी। निमाज़ ॾुखी लॻे थी, रोज़ो ॾुखियो लॻे थो, क़ुरान जी तिलावत करणु ॾुखी लॻे थी। इहा ख़बर अथव छाजे करे? इहा ई आज़माइश, इहा ई इम्तिहान आहे सचे ऐं कूड़े जो।
जेकॾहिं नेकी जे कमनि में बि इहे मज़ो अचे त पोइ इम्तिहान बि न थियो न। इम्तिहान आहे ई इन जे लाइ त अंदर में हिकिड़ो नफ़्स रब विहारियो आहे, इन नफ़्स अम्मारतुम बिस्सू, नफ़्स बुराई ॾे छिकींदो आहे, गुनाह ॾे छिकींदो आहे, नफ़्स खे गुनाहनि में लज़त ईंदी आहे ऐं नफ़्स खे नेकी जे कमनि में पंहिंजो ॾुखियाई लॻंदी आहे, अहजाई महसूस थींदी आहे। बसि इम्तिहान इहो आहे त उहे ॾुखियायूं बर्दाश्त करे ऐं नेकी जा कम करे उनजे लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त हुफ़्फ़तिल जन्नत बिल मकारिह, जन्नत खे अल्लाह ताला ढके छॾियो आहे, बेहिश्त खे रब ढके छॾियो आहे ॾुखियायुनि में, अहजायुनि में, मुश्किलातुनि में। छा लिखियल आहे? मुश्किलातुनि में छा लिखियल आहे? ॾुखियायुनि में छा लिखियल आहे? वहुफ़तिन नार बिशहवात, शहवतुनि में, लज़्ज़तुनि में जहन्नम खे रब लिकाए। ॾिसो पराई औरत ॾे वञे थो, उन में नफ़्स खे लज़्ज़त थी अचे, नफ़्स खे हिकिड़ी ख़ुशी थी मिले, इन लज़्ज़त जे अंदरि जहन्नम। निमाज़ पढ़ो ॾुखी लॻे थी, ॾाढ़ी रखो ॾुखी लॻे थी, इन ॾुखियाई जे अंदरि जन्नत। सम्झो था? जेकॾहिं तव्हां इहे ॾुखियायूं बर्दाश्त करे ऐं नेकी जी वाट वठंदव त अॻियों तव्हांजे लाइ जन्नत आहे, राहत आहे, फरहत आहे, अल्लाह जी रज़ा। इन जे करे अकुलमंद सियाणो माण्हू उहो आहे जेको नेकी जा अमल करे पंहिंजे रब खे राज़ी, गुनाह करे पंहिंजे रब खे रंजाइण, इन जहिड़ो ॿियो को बेवकूफ़ बेअकुल माण्हू ॿियो को बि न थी सघे। अकुलमंद उहो आहे जेको चङा अमल करे पंहिंजे रब खे राज़ी। पर जेकॾहिं गुनाह थी विया, अॼु तव्हांखे अलाह साईं अखि पटी, अॼु तव्हांखे पंहिंजो इहो ख़्यालु आयो त यार वाक़ई ॻाल्हि सची आहे, गुनाहनि खां बचणु खपे, नेक थियणु खपे, चङा कम करणु खपनि। अॼु तव्हां नेक सालिया थियो, पर पोइ ज़िंदगी में जेके गुनाह कयासीं उहे काॾे वेंदा? गुनाह त थिया आहिनि न, असांखे बेफ़रमानियूं त करे वेठा आहियूं, हाणे खणी नेक थियूं, पर उन जे लाइ वरी अल्लाह ताला जल शानो हिकिड़ी भली राह ॾेखारी आहे। उहा इहा त अस्तग़फ़ार पढ़ो, बख़्शिश घुरो, तौबा ताइब थियो त सॼी ज़िंदगी गुज़रियल जा गुनाह रब बख़्शे माफ़ करे। मिसाल, तव्हां अॼु नसीहत ॿुधी, तव्हांजी दिलि चवे थी त मां अॼु खां वठी निमाज़ पढ़ंदुसि, पर पोइ ते जेके निमाज़ूं छॾे आया आहियो उन्हनि जो छा थींदो? मिसाल, तव्हांजी उमिरि 35 साल आहे, उन में 15 साल नंढपण जा, नाबालिग़ाई जा कटियो, त पोइ ते घणा बचा? 20 साल इहे तव्हां निमाज़ूं न पढ़ियूं आहिनि, उन्हनि जो छा थींदो? उन जे लाइ रब खां माफ़ी वठो। ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, अॻे मूंखे ख़बर कोन हुई, हाणे मूंखे ख़बर पई आहे त निमाज़ मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। मुंहिंजा मौला, जेकी निमाज़ूं मूंखां रहिजी वियूं मूंखे माफ़। मुंहिंजा मौला, मां ॾोही आहियां, मूंखे बख़्श। मुंहिंजूं ख़ताऊं आहिनि, मूंखे माफ़। बसि सची दिलि सां तौबा ताइब थींदो, उहे 20 सालनि जा गुनाह रब बख़्शे माफ़। ॾिसो केॾी अलाह जी महिरबानी आहे। बसि मूंखे तौबा ताइब थियो सची दिलि सां। उमिरि सारी गुनाहनि में विञायनि या रसूल अल्लाह, करे सौदो कसे गज जो विहायुनि या रसूल अल्लाह। वही जवानी आई पीरी, तभी लजकान का पे, वारे विक के अञा अॻिते
वधायुम या रसूल अल्लाह उम्र सारी गुनाहन में विञायम या रसूल अल्लाह भरे दफ्तर गुनाहन जा जो आयो ओ भरे दफ्तर गुनाहन जा जो आज से हमारे दर मदायूं माफ अमी मुरसल करायो या रसूल अल्लाह उम्र सारी गुनाहन में विञायम या रसूल अल्लाह दोस्तों जेको पंहिंजे गुनाहनि खे यादि करे ख़ताउनि खे यादि करे पिशेमान थिए एतिरो रोए जो उनजे अखि मां मथ जे मथे जेतिरो ॻोड़ो मथ मथ जे मथे जेतिरो ॻोड़ो उनजे अख मां निकिरी पवे रब उनजी सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे मुंहिंजा दोस्तो त पंहिंजी गुज़िरियल ज़िंदगी ते अरमान कयो अफ़सोस कयो तौबा ताइब थियो ऐं जेका हाणे बाक़ी ज़िंदगी बची आहे उन में नेक सालिह गुनाहनि खां बचो ऐं चङे रस्ते ते हलो अलाह जी इबादत ऐं बंदगी वारी वाट वठो तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत अलाह